असां मौजूद आया आहियूं झांगारा जे भरिसां हिकिड़ी न्याणी जेका तानिया ख़ासि केली क़त्ल कई वई ऐं तानिया ख़ासि केलीअ खे क़त्ल कंदड़ जवाबदार जेको आहे बेरहम पत्थर दिल संग दिल इंसान खानू नुहाणी छा थियो हो केॾी महिल आयो हो खानू छा सूरत हाल पेश आई इहो सॼी ॻाल्हि मूंखे चई 5 जो टाइम कोट टुपी आयो पहिरीं दरवाज़ो खोले मां मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो काथऊं कोट साम्हूं वारो कोट इहो टुपी आयो पोइ वरी दरवाज़ो खोले जीअं उनखे जीअं मुंहिंजी भेण खे वठी पियो वञे उनखे भॼण में सवलाई थिए जीअं हू अॻिवा पियो करे वञेसि न हुन चयो मूंखे भॼण में सवलाई थिए पर मुंहिंजी भेण ईअं भॼण न चाहे पई चई मां न भॼी वेंदसि शादी करणु न पई चाहे भॼी छा वेंदी खंबे वञणु पियो चाहे मुंहिंजी भेण चयो मूंखे गोली क़बूल आहे पर मां तोसां गॾु न मासूम जेको आहे पंहिंजी माउ ते कख न पियो सहे जेको पंहिंजी भेण खे के हथ न पियो लाहिण छॾे हुनजी भेण खे बेदर्दी सां क़त्ल कयो अथनि जेको असांखे नंढड़े वारी अखियुनि सां उहो ॾिठो आहे क़बर ते वञी उते सुम्हेसि थो हिते मूंखे चए पिया आदि उत तूं पती ला उनजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे जेको भेण खे हथ उहो माना ॻाल्हाए ॿोलाए हथो विझाओ चुप इहा मगो थी वियो भेण खे सदाईं ख़बर पई त हिते जवाबदार जो खान नवाणी आहे उहो तुंहिंजी भेण खे क़त्ल करे वियो चई खान नवाणी मुंहिंजी भेण खे गोली हणी वियो भेण कम जी हर शइ जी सुठी हूंदी धमकियूं ॾींदा हुआ मुंहिंजे नियाणे जे नाले चयूं असां मारींदासीं मां पंहिंजे अखियुनि सां कननि सां ट्रिपी ईंदा हुआ घर में पोइ धीउ चए अम्मा न ॻाल्हि कर मां ॿाहिरि मुंहिंजा मरी विया ॻाल्हि त लिकाईंदा लिकाईंदे ईंदा हुआसीं सुड़कू उन्हनि खे गिरफ़्तार कयूं असांखे था ॿुधाइनि असांखे ॾेखार सूद माण्हू ॿधनि ई नथा ॿियनि खे हाणे जेका अवाम वारा आहिनि उन्हनि खे था ॿधनि ऐं बाक़ी हो जेको सोट शबीर नवाणी खे छो कढियो अथनि उनखे ॿधनि आहे न उनखे ॿधनि खे 1.5 लख वठी पोइ छो असांखां इहे ज़ुल्म कयो अथनि क़त्ल थियल तानिया ख़ासि केलीअ जो घर उन्हनि जे भातियुनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जे भेनरुनि जा ॾुख उनजे अमड़ जो सूर उनजे पीउ जी हिकिड़ी बेवसी ऐं हिकिड़ो ख़ौफ़ तव्हां ॾिठो कैमरामैन जावेद गुंजो सां शौकत नूनारी।